नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे कच्ची आबादी जे रवासी रियाज़ मला, ॻोठ सईदपुर जा रवासी अब्दुल बासित मंगरियो, हैदराबाद वासी मौज़म सहतो, नौशरो फिरोज जो रवासी सदाम मुगल ख़मीस ॾींहुं कार ज़रिए कराची लाइ रवाना थिया हुआ। राति देर ताईं हैदराबाद तरसण बाद कराची रवाना थिया त संदुसि राब्तो कटिजी वियो। मुसलसल नंबर बंदि हुजण करे वारिस परेशान संदुसि ॻोल्हा कई पर साणुसि को बि राब्तो न थी सघियो, जंहिं सबबि वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो। हिन ॾस में गुम थियल रियाज़ मला जे भाउ सजाद मला ॿुधायो त 4 ॼणा कार ज़रिए कराची वञण जे लाइ रवाना थिया हुआ। आख़िरी भेरो राति जो देर सां साणुसि राब्तो थियो, जिन ॿुधायो आहे त हैदराबाद मां कराची लाइ रवाना थी विया आहियूं, जंहिं बाद चइनी ॼणनि जा नंबर बंदि मिली रहिया आहिनि। काफ़ी कोशिशुनि बावजूदि साणुसि राब्तो न थी सघियो। हिन ॿुधायो त खेनि शक आहे त चइनी ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।